नाज़रीन, दादू में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले दादू पारां बुनियादी सहूलतूं सफ़ाई पीअण जे पाणी जी खोट ऐं क़ामोरन जे करप्शन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो। वेझ मुज़ाहिरीन पांधी खान चांडियो, ज़ैन घलू, बशीर सोलंकी, मिर्चू भंड, साकिब भंड, मज़ार जमाली, मज़हर सोलंकी, मुनीर चांडियो, अहमद मल्लाह, वसीम सोलंकी ऐं ॿियनि चयो त दादू वासियुनि खे 21वीं सदी में बि सफ़ाई, सिहत, तालीम, बिजली ऐं पीअण जो साफ़ पाणी बि फराहम नथो कयो वञे। सिविल अस्पताल में ॾूराहनि इलाइक़नि मां इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि खे ॿियनि शहरनि ॾांहुं रेफर कयो थो वञे। हिननि चयो त म्यूनिसिपल कमेटी जे 6 करोड़ रुपया माहाना बजट हुजण बावजूदि शहर में हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻल आहिनि। हिननि चयो त डिप्टी कमिश्नर दादू खे चार्ज वठंदे 3 महीना थी विया आहिनि। DC दादू ऑफिस ताईं महदूद आहे। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस सिंध खां मुतालबो कयो त पाण मुरादो नोटिस वठी दादू वासियुनि जा बुनियादी मसइला हल करण लाइ इदारनि खे पाबंद कयो।